कंदकोट भरिसां दुरानी मार थाणे जे हद में ॻोठ ख़ैरम मुचाचड़ में सरकारी बेले खे बासरनि पारां बाहि ॾेई साड़ियो वियो। बाहि लॻण सबबि ॻोठ जा केतिरा ई घर सड़ी रख थी विया। ॿिए पासे ॻोठाणे ईदम चाचड़ भाॻियो चाचड़ रईस चाचड़ इल्ज़ाम हयो त अब्दुल फताह रज़ा मोहम्मद निसार ॿिनि बासर जे चवण ते ॻोठ ऐं सरकारी बेले खे बाहि ॾिनी ऐं बाहि लॻण सबबि काफ़ी घर सड़ी विया आहिनि। हुन मुतालबो कयो जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे ऐं मुतासिरनि जी मदद कई वञे। तलहार लॻ ॻोठ लाल शाह बुखारी में दरगाह जुमन बुखारी जो सालियानो उर्स मुबारक ॾाढो सादगी सां मल्हायो वियो। इन मौक़े ते क़ुरान ख़ानी बाद दरगाह ते गादी नशीन सईद ममूद शाह चादर चढ़ाए रस्म अदा कंदे दुआ घुरी। बाद में आयल ज़ाहिरीन लाइ लंगर जो बंदोबस्त पिणु कयो वियो। इन मौक़े ते प्रोफेसर सईद ममूद शाह बुखारी, अदनान शाह बुखारी, सईद बचल शाह बुखारी, इरफान बुखारी ऐं ॿिया माण्हू मौजूद हुआ। पीर जो ॻोठ में गश्त कंदड़ पुलिस ऐं फौरन विच में भंड मोड़ वटि मुबैना मुक़ाबिलो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग जी ॾे वठ में पुलिस हिकु फोरू ज़हीर उर्फ जजू फुलपट खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। वटांस पिस्टल ऐं फुरतल मोटरसाइकिल पिणु हथ कई वई। ॿिए तरफ़ पुलिस जो चवणु हो त फोरू ऐं संदसि साथी कंहिं ॾोह जे इरादे सां भंड मोड़ वटि बीठल हुआ, जिन पुलिस मोबाइल खे ॾिसंदे ई मथां फायरिंग करे ॾिनी। दिफ़ा में पुलिस जी फायरिंग में ज़हीर उर्फ जजू ज़ख़्मी थियो ऐं संदसि साथी फरार थियण में कामयाब थी विया। एसएचओ पीर जो ॻोठ अब्दुल मालिक भुट्टो जो चवणु आहे त गिरफ़्तार फोरू मथां केस दाख़िल कयो आहे। गिरफ़्तार फोरू मुख़्तलिफ़ थाणनि ते मुख़्तलिफ़ ॾोहनि में पिणु घुरिबल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।